दोस्तों अज वीरन जी बस्ती नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट एक ज़बरदस्त थियण वारी आहे। जी हाँ दोस्तों, अॼु जी अपडेट जेका आहे वीरन जी बस्ती सोप सीरियल ते आहे। हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे नंढो अर्ज़ु आहे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक करे छॾींदा। हीअ चैनल ते दोस्तों तव्हांखे बर वक़्तु हर अपडेट मिलंदी रहंदी आहे ऐं जेतिरो थी सघे महिरबानी करे इन खे सब्सक्राइब कयो। दोस्तों असल में हाणे जॾहिं तव्हांखे पोइ केसर मां इहो ॿुधायो त शामिर खे शिरोज़ ई बचाईंदो ऐं शिरोज़ इहा मथां सचाई करे शामिर सां रुख़सार बेगम वारी। ऐं तव्हां ॾिठो प्रोमो में बि ॾिठो त उन सचाई कई, बाबा तो तुंहिंजी जान ख़तरे में आहे, लेकिन शामिर यकीन न कयो छो त शामिर खे अंधो यकीन आहे रुख़सार बेगम ते ऐं शातिर बि आहे पाण, लेकिन हिन चकर शिरोज़ सचाई करे रहियो आहे। शिरोज़ ई अॻिते हली सचाई कंदो छो शिरोज़ आहिस्ते आहिस्ते पंहिंजी तौबा ताइब थी रहियो आहे। बहरहाल कंहिं टाइम बि हुनजो शैतानी रूप अची सघे थो शिरोज़ ख़ान जो। अगरि शामिर इन ॻाल्हि ते अमल न कयो त हू बि इन शइ मां फ़ाइदो खणी सघे थो रुख़सार बेगम सां मिली करे। लेकिन फ़िलहाल वक़्ती तौरु शामिर खे हुन जॻायो आहे। शामिर हुनजे साम्हूं शामिर शिरोज़ जे साम्हूं त ॻाल्हि न मञंदो ई आहे, लेकिन अकेलाई में वेही करे वीचार ज़रूरु कंदो छा वाक़ई शिरोज़ मूंखे सच चई रहियो हो या कूड़ चई रहियो हुयो।